बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन प्रोग्राम करंट लाइन सां मां आहियां तव्हांजो मेज़बान ज़ख़्मी रशीद महर। नाज़रीन, तव्हांखे मालूम आहे त शिकारपुर ज़िले में मुख़्तलिफ़ इशूज़ ते असीं प्रोग्राम कंदा आहियूं ऐं प्रोग्राम में तफ़सीली तौर ते उन्हनि ते बहस मुबाहिसो कंदा आहियूं। अॼु जेको असांजो टॉपिक आहे उहो शिकारपुर ज़िले में जेका मुकमल तौर ते तालीम जेका आहे उहा तबाह थियल आहे ऐं मुकमल तौर ते तालीम जेका आहे उहा ॼाणी वाणी जेका आहे उहा तबाह कई वई आहे। असांजे ज़िले में ख़ासि तौर ते जेका बुनियादी तालीम आहे, प्राइमरी तालीम आहे, उहा न हुजण बराबरि आहे। मालूम थियो आहे त उहे ओताकूं बणियल आहिनि। हिन जदीद दौर में जेका असांजी तालीम आहे उहा मुकमल तौर ते तबाह आहे। ख़ासि तौर ते जेका प्राइमरी तालीम आहे उन प्राइमरी तालीम में जंहिंमें गर्ल्स ऐं बॉइज़ जेके स्कूल आहिनि असांजा ज़िले शिकारपुर जा, उहे कंहिं सबब जे करे बंदि आहिनि, छाजे करे बंदि आहिनि, उहो मुकमल तौर ते असीं हिन तफ़सीली हिन प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असां वटि हिन वक़्तु जेको DO आहे, DO प्राइमरी साधुल आहे, भई उन जूं कहिड़ियूं कोशिशूं आहिनि। उहो ज़िलो शिकारपुर आहे जिते जेको आहे माना जेके सालनि खां स्कूल जेके बंदि आहिनि, के जेके आहिनि माल जा वाड़ा लॻा पिया आहिनि। बायोमेट्रिक सिस्टम आहे, उहो बायोमेट्रिक सिस्टम बि फेल थी चुको आहे ऐं हिन सर्वे दौरान मालूम थियो आहे त 300 खां वधीक जेके आहिनि प्राइमरी स्कूल बंदि आहिनि। इन हवाले सां असां शिकारपुर ज़िले जे नाले वारे लेखक, कालम निगार ऐं अदीब इब्राहिम ख़लील साहब असां सां लाइन ते मौजूदु आहे। इब्राहिम ख़लील साहब खां असां पुछंदासीं त आख़िर शिकारपुर ज़िले में जेके स्कूल बंदि आहिनि, हेॾो वॾो तइदाद आहे, त उहो छाजे करे बंदि आहिनि? इब्राहिम ख़लील साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं, शिकारपुर ज़िले में असांजे अंगनि अखरनि मूजिबि 300 जे लॻभॻि जेके आहिनि प्राइमरी स्कूल मुकमल तौर ते बंदि जेको आहिनि। आख़िर शिकारपुर ज़िले जी बुनियादी प्राइमरी तालीम जी तबाहीअ जो छा सबबु आहे? सर, सबबु इहो आहे त जेको असां वटि उस्ताद आहिनि उहे कम पढ़ाइनि नथा ॿारड़ा, ऐं उस्ताद जेके हुया उहे सियासी सिफारिशनि ते जेके आयल हुया। जी जी। ऐं उहे केतिरा ई उस्ताद जेके आहिनि उहे पंगुलनि जा मुंशी या नौकर लॻल आहिनि। उन में अक्सरियत उहे उस्ताद आहिनि जेके हिते ॿारनि में पढ़ाइनि नथा। अगरि कुझु स्कूल जी कॾहिं DO एजुकेशन दावा कंदो त असांजा स्कूल फ़ाल आहिनि, त उते इन ताईं फ़ाल आहिनि त को मास्तर ॻोठाणनि इलाइक़नि में वञी उतां चांहि पी वरी पाणी पी वापसि घर जो ईंदो, पर ॿारनि खे पढ़ाईंदो कोन्हे। जी जी। ऐं इन खां अलावा जेके असांजे मां खानपुर पंहिंजे तालुके जी ॻाल्हि थो कयां, छो त उते हाणे असां काफ़ी ॻोठनि में रोज़ानो अचणु वञणु थींदो आहे, त उते जेके स्कूल आहिनि केतिरनि 8-7 यूसिन में जेके स्कूल आहिनि त उहे बिल्कुलु या त ज़ंबू नाल थी चुका आहिनि ऐं अक्सर स्कूलनि जूं छतियूं न आहिनि, उहे चोर पटे विया आहिनि। उते लेट्रिनियूं न आहिनि, नलका न आहिनि। उते पढ़ाईअ जो को तसवुरु न आहे। भले इन जे कागज़नि में हूंदो त असां वटि पढ़ाई हले थी, स्कूल खुलियल आहे, उस्ताद बायोमेट्रिक करे थो, त इहो सॼो हुनजो 100% जेको आहे कूड़ आहे। असां हुनखे विज़िट बि कराए सघूं था। त केतिरा स्कूल दावा कनि त हे स्कूल खुलियल आहे, मां उते विज़िट करायां, उहो खुलियल हुजे त असां हुनजो दंड भरींदासीं। कोई इहो सॼो कूड़ था कनि, ड्रामो था कनि। मसइलो इहो ई आहे। अच्छा, इहे इब्राहिम साहब जेको हाणे तव्हां ॻाल्हि कई बायोमेट्रिक जी, त इहो हिननि जो इहो चवणु आहे त हर उस्ताद जी असां बायोमेट्रिक कंदा आहियूं, पोइ बि उस्ताद घोषणूं बणियल आहिनि। हेलो। जी 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 जी। हा, असां इहो था चऊं त जेके स्कूल आहिनि ॻोठण इलाइक़ा, मिसाल आमिर ॻोठ थियो या हेॾे तव्हांजो अब्दुल बटाणी थियो या कोट शाहू थियो, मिसाल जेके बि स्कूल जिते आहिनि, बिल्कुलु बिल्कुलु, ऐं जी काकर मर थियो या इहे जेके एरिया जा कच्चे जा स्कूल था चऊं, इन में कंहिं जतो या मार जी ॻाल्हि नथा कयूं त वरी को सुभाणे चिड़ी पए त यार असांजे ख़िलाफ़ ई ॻाल्हाए थो। इन स्कूलनि में जेको बायोमेट्रिक कंदड़ आहिनि न, उहे बि इन मास्तरनि जे रहम करम ते हूंदा आहिनि। उन्हनि खे अहिड़े तरीक़े खणंदा, बाबा हथियार बंदी हो के हीअं पिए थियो, थ्रेट ॾेई हुनखे पंहिंजे मर्ज़ीअ सां जिते लोकेशन ईंदी हथ मां उहा कराए, बाबा ठीकु आहे बायोमेट्रिक थी वई, स्कूल हलंदड़ आहे। ऐं अक्सर उस्ताद जेके आहिनि 2 बजे जो इंतज़ारु कंदा आहिनि त 10 चंद मां हितां सही हणी पोइ सकर या हेॾे शिकारपुर काॾे शॉपिंग कंदुमि, घुमंदुमि, होटलनि ते चांहियूं पींदुमि।
वो 10 बजे ते निंड मां उथंदा बायोमेट्रिक वारो किथे सहूलियत हूंदी आयो भरो हयूं हलिया वेंदा पर हुनखे स्कूल में वञण लाइ टप चढ़ंदो आहे कंहिं बि स्कूल में मां चैलेंज थो ॾियां जेको आर्मी पब्लिक स्कूल आहे न अगरि इते बि को पढ़ाई साबित करे त ॿार पढ़नि था त मां दंड भरे ॾींदुमि। जी इब्राहिम ख़लील साहब जीअं तव्हां खानपुर लखी तालुके जी ॻाल्हि कई त गड़ियासीं ऐं शिकारपुर तालुकनि में छा था सम्झो आहे तालीम प्राइमरी? हाणे शिकारपुर जे कहिड़े ॻोठ में डीओ साहिब पुछो न त भाउ कहिड़े ॻोठ में तालीम आहे उते हलूं जे उते मास्टर हुजे या ॿार पढ़ंदड़ हुजनि को उते बिले बोर्ड हुजे न कोई उस्ताद अलिफ अख बे बदक लिखी ॿारनि पढ़ाईंदड़ हुजे बि सम्झ त तालीम आहे। अच्छा हाणे इहो आहे त माना जेकी तव्हां ॻाल्हि कई त स्कूल बि बंदि आहिनि ऐं मुकमल तौर ते उस्ताद बि बायोमेट्रिक जे हूंदे घोषणो बणियल आहिनि त हे जेको सिलसिलो आहे माना केतिरनि सालनि खां हलंदो अचे पियो आख़िर इन सिलसिले खे जेको आहे केरु सुधारींदो? हालांकि सरदार शाह जेको मिनिस्टर आहे हुनजी इहा दावा आहे त सिंध में तालीमी निज़ाम बहितर आहे। हाणे मां तव्हांखे चवां न हाणे हिकिड़ो पार्के जे भरमी ओडाणनि जो ॻोठ आहे। जी जी साईं उते प्राइमरी स्कूल आहे उते ॻोठाणनि शिकायत कई त असांखे फर्नीचर नथो मिले ऐं मां हिकिड़ी फेसबुक ते पोस्ट हलाई त हुन वटि इलाइक़े जा गुंडा जेके मास्तर हुया उहे उतां जा बदमाश खणी हथियार बंदि वठी उन ॻोठाणनि वटि विया उनखे एॾा थ्रेट ॾिनऊं त इहा पोस्ट बि डराए अॼु खां अॻिते जे तव्हां शिकायत कई त तव्हांखे कूड़नि केसनि में असां जेल हवाले कंदासीं हीअं कंदासीं उतां जा मक़ामी जेके लोकल गुंडा मास्तरनि जा साथी उन इलाइक़े जा उन्हनि वीचारनि माॾे पाको किताब खणी आया त भाई इहा ड्राए अॼु बि उहे ॿार रिलीअ ते था पढ़नि उनखे बेंच बि न मिली आहे मेज़ बि न मिली आहे मास्तर उनखे रिलियूं पथारियूं ते वेहारियूं वेठा आहिनि। मतिलबु असांजी तालीम जा ज़िम्मेवार असांजा पंहिंजा ई माण्हू आहिनि। असां चवंदा त ॻोठाणनि एॾी बदनियामती त तूं ओढाणू थी करे मुंहिंजे ॻोठ में माना 10-15 घर आहिनि ॿाहिरों एरिया जेका ॿिया पस गिरदा या ॿिया ॻोठाणा आहिनि जे तूं ॻोठा माना थी करे असांजे ॻोठ में शिकायत करी उस्ताद इहो अहिड़ो भलो आहे अहिड़ो हीअं आहे पोइ हाणे उहो ब्लैकमेल करे हुन छा बि वठी आहे पंहिंजे लाइ पर हुन स्कूल खे जेका सहूलियत अॼु बि ज़ीरो आहे। अच्छा साईं हाणे जेको आहे 2 महीना अॻु में किताब बि विराया विया इहो किताबनि जी जेका आहे तक़सीम उनखे तव्हां कीअं था ॾिसो? किताब कानपुर जे काफ़ी ॻोठनि जे तालुका जी यूसियूं आहिनि खोड़शाहू थी या इहे जेके ॿियूं यूसियूं आहिनि उते त स्कूलनि पढ़ाइण जो तसवर न आहे या यूसी पवार थी काफ़ी जेके यूसियूं माना पवार त न आहे महमदाबाद आहे पर इन यूसियुनि में जेको आहे हिते त स्कूलनि पढ़ाइण तसवर न आहे त हिते किताब केरु ॾिना हूंदा मूंखे ख़बर न आहे पर मां चवां थो त 100% किताब उते न आहिनि मिलियल। सही हाणे इहो आहे त माना असां इन डीओ सादला भय सां बि राब्तो कयोसीं ऐं उन जेको आहे फ़ोन अटेंड करण खां जवाबु ॾिनो बाक़ी जेको ॿियो जेको स्टाफ आहे उन इहा ॻाल्हि कई त असांजा स्कूल बि हलनि था किताब बि असां ॾिना आहिनि काई असांखे मतिलबु कोई बि शिकायत न आहे भली तव्हां रिटर्न में अची असांजो रिकॉर्ड चेक कयो। अच्छा सही आहे त पोइ तव्हां को स्कूल चॉइस कयो उते हली ॾिसूं त केतिरी पढ़ाई आहे केतिरा ॿार आया आहिनि उस्ताद अगरि मोबाइल ते कोई गेम या ॿार थो पढ़ाए इहे बि चेक करणा पवंदा न त पढ़ाई आहे। तव्हां 6 दर्जे जे ॿार खे पेश थो कयां मां हुनखां नालो पंहिंजो लिखाए वञूं त मां दंड भरियां पढ़ाई कान्हे। अच्छा साईं इब्राहिम साहिब पंहिंजो इहो ॿुधाइजो त जेका यूनियन आहे उस्तादनि जी यूनियनियूं आहिनि मुख़्तलिफ़ यूनियनियूं माना उहे ठाहियूं वयूं आहिनि उहे यूनियन जा उहिदेदार आहिनि त यूनियन जो तालीम जे हवाले सां कहिड़ो किरदारु आहे? यूनियन खे तालीम जे हवाले कोई किरदारु न आहे यूनियन जेको आहे न घोसड़ू टीचरनि खे जेको आहे तहफ़ुज़ थी थिए। मां हिकिड़े ॻोठ में हाणे वियुमि 2-3 ॾींहंनि जी ॻाल्हि आहे उते जेके नवां हाणे भर्ती थिया उस्ताद उते 5 उस्ताद वेठा जी जी उहे ॿार उताक में कचहरियूं पिया कनि ॿार वरी जेको आहे स्कूल में रांदि पिया कनि मां सम्झो त को रिसेस जो टाइम हूंदो पोइ मां हुन खां पुछा कई वठो हेॾे ॿार बीठा हो चई उस्ताद होॾे गेम ते कचहरी था कनि उताक में वेठा आहिनि असां हेॾे मां उस्ताद खां पुछियो त साईं तव्हां होॾे पढ़ायो केरु थो बरोच का ॿार आहिनि इहे ईअं पढ़ंदा आहिनि असां हरू भरू मथो हणूं असां हिते वेठा आहियूं चांहि पीऊं था झट कचहरी वरी हलिया वेंदासीं ॿार मिलती कंदा आहियूं भाई हेॾे केरु ईंदो ॿियो असां अचूं था।
अच्छा त उस्तादनि जे जेको उस्ताद तंज़ीम आहिनि न त अगरि इन उस्ताद खे को बि ऑफिसर मिसाल हुनजो मिस्टेक पकड़े थो त बाद स्कूल में गैर हाज़िरान न आयो आहे कारवाई कंदो त या सॼी यूनियन दिल्ली वारी उथी पवंदी एतिजाज धरना ऑफिसर ब्लैकमेल मैन त उहो कंदो कोन पर जे अगरि करे त हुन ब्लैकमेल करणु ऐं उस्तादनि जो जेको आहे तहफ़ुज़ करण लाइ या तंज़ीमा बि हिन जो ॿारनि जे पढ़ाईअ सां टके बराबरि को बि तालुक़ु न आहे तव्हां ते ॿुधो हुजे त यूनियन जे अॻुवान फिलाणी स्कूल में गैर हाज़िर रहंदड़ उस्ताद जी मेंबरशिप ख़तमु करे छॾी या को अहिड़ो को कमु हुन कयो हुजे किथे बि सिंध में त मां त तव्हां इहो थींदो ई न हुनजो ई करिणो न आहे हो 500 रुपया यूनियन वारो महीने जो हर मास्टर ऐं फी वठंदो आहे बसो। इब्राहिम खलील साहब हाणे तव्हां इहा ॻाल्हि कई त यूनियन वारा बि जेके तालीम जे हवाले सां मतिलबु काई उन्हनि जी कारकर्दगी न आहे उस्ताद बि गोसरू बणियल आहिनि ऑफिसरनि जो बि जेको आहे माना को किरदारु न आहे स्कूल बंदि आहिनि खंडरात लॻा पिया आहिनि त आख़िर इन तालीम जे सुधारे जो छा कीअं तालीम सुधरंदी? तालीम मां त सम्झां अगरि जेको डीओ साहब आहे हिन जो बि इम्तिहान वठूं त इहो बि नापास थींदो। अच्छा हा त हो छा पढ़ाईंदो हाणे तव्हां ॾिठो सक्कर ज़िले जा 106 सूबेदारनि मां सभु नापास थी विया। सही डीओ जेको साधला भाई मास्टरनि जी बि टेस्ट वठनि न त 10 मास्टर बि न रहंदा जेके तालीम जे पढ़ाइण जे क़ाबिल हुजनि। न डीओ जेको आहे साधला भयो साहब इहो बि मतिलबु फेल वेंदो जेको साधला भयो आहे डीओ हिन वक़्तु जेको उन खां बि इम्तिहान वरितो डीए साहब जी पेलनि था कयूं त इहो इम्तिहान पास थियो न त बि असां हुनजो जुर्म भरे ॾियूं इहो बि ना पास थियो छो त पढ़ायल अहिड़ा आहिनि न पढ़िया उहे आहिनि त पढ़ाइनि बि उहो ई था। अच्छा त आख़िर सुधारो कीअं ईंदो इब्राहिम खलील साहब छा थिए आख़िर छा करणु घुरिजे इन हुकूमत खे? सुधारो ई थींदो त सिर्फ़ु स्कूल जो खुलियल हुजणु या फर्नीचर ऐं किताब हुजणु इहो तालीम न आहे। उते बाक़ाइदा ऑफिसरनि खे कड़ी नज़र रखणी पवंदी स्कूलनि जा विज़िट करे उते ॿारनि खां हर 15 ॾींहं महीने में टेस्ट वठंदव तव्हां छा पढ़िया हो पोइ असांजी तालीम कुझु न कुझु रिज़ल्ट ॾींदी। बाक़ी स्कूल खुलियल आहे ॿोरी किताब जी भरे ॾिनऊं 2 फर्नीचर ॾिनऊं हिकिड़ो उस्ताद मुक़ररु थियो बायोमेट्रिक थी रहियो स्कूल खुलियल आहे इहो त तालीम हिन सां त तॾहिं त बिगाड़ायो न तालीम कनि 6 दर्जे ताईं ॿार को इम्तिहान बि नथा वठनि सिर्फ़ु अचनि था पास आहे पास आहे पास आहे। अच्छा हाणे ईअं आहे त ऑफिसरनि जो अक्सर इहो मौक़िफ़ रहियो आहे त असां एक्शन खणूं था त जेके पॉलिटिशियन आहिनि सियासतदान आहिनि उहे रुकावट था बणिजनि फ़ोनियूं था कनि असांखे इहो कूड़ था आणनि हुन को क़दम खयूं ई न ईंदा इन सियासतदाननि खे मसइलो कहिड़ो आहे कोन कंदा हुन कंहिं मास्टर जे ख़िलाफ़ को एक्शन वरितो ई न आहे का इंक्वायरी कॾहिं बि पाण मीडिया सां वापसि सां कंहिं उस्ताद जे ख़िलाफ़ काथे इंक्वायरी हलंदड़ ॿुधी आहे। बिल्कुलु वॾी महिरबानी इब्राहिम खलील साहब तव्हां शिकारपुर ज़िले जी तालीम जे हवाले सां वॾियूं महिरबानियूं तव्हांजे प्यारा सां टाइम ॾिनो। नाज़रीन तव्हां जेको आहे इब्राहिम खलील जतोई साहब जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं त शिकारपुर ज़िले अंदरि जेका तालीम आहे मुकमल तौर ते तबाह आहे जेसीं ताईं जेके इंतिज़ामिया आहे सिंसियर न थींदी जेसीं ताईं सिंध हुकूमत सिंसियर न थींदी तेसीं ताईं तालीम जेका आहे शिकारपुर ज़िले अंदरि बुनियादी तालीम जो कॾहिं बि सुधारो न ईंदो। ईंदड़ प्रोग्राम ताईं ज़ख़्मी रशीद महर खे इजाज़त ॾींदा अल्लाह वाई।